अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे साथ SDN न्यूज़ आऊं हैं सोहेल चांदो खबर ॾींदासीं मीरपुरमाथीलो मां असांजे रिपोर्टर कदीर बलोच जी। मीरपुरमाथीलो जे क़ौर साम्हूं क़ाइम शफ़ी मोहम्मद कलोहड़ जे बर्फ़ कारखाने ते गैस सिलेंडर धमाके सां फाटी पियो, जंहिं सबबु कारखाने जे मालिक सिधो 6 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे रक्षनि ऐं छकरनि ते DHO इस्पताल नियो वियो। ॿिए तरफ़ धमाके सबबु हिकु कमरे जो छित बि उॾामी वई। यादि रहे त ॼाणल फैक्ट्री इंतिहाई पुराणी ज़िबो हाल आहे, जॾहिं त फैक्ट्री मां 24 कलाक गैस लीक थींदो रहे थो। पाड़े वारनि पारां केतिरा ई भेरा शिकायतूं करण तोड़े मालिक खे चवण बावजूदि न ॼाणायल फैक्ट्री बंदि कई वई ऐं न ई खेसि सील कयो वियो, जंहिं सबबु वधीक हादसो थियण जा इम्कानात मौजूदु आहिनि।